हिते असां किडनी जो ॾींहुं मल्हाइण लाइ आया आहियूं। किडनी जो ॾींहुं मल्हाइण पे हिकिड़े हिते हिकु वॉक रखी वई आहे। उन वॉक में असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त एहतियात जेको आहे तव्हांजे इलाज खां बहितर आहे। तव्हां एहतियात करियो ऐं पंहिंजे मतिलबु पानी वगैरह ज़्यादा यूज़ करियो ताकि पंहिंजी किडनी जेको आहे सो तव्हां पंहिंजी किडनीज़ खे सही तरह से रखी सको। हम बिल्कुल सपोर्ट करते हैं किडनी डे को। इसकी जितने भी प्रॉब्लम्स हैं, आजकल बहुत सारी प्रॉब्लम्स हो रही हैं एंड वी सपोर्टेड, और हम तैयार हैं इसको डील करने के लिए। हम लोगों को ये अवेयर करना चाह रहे हैं कि एहतियात इलाज से बेहतर है और ये इट्स वेरी नेसेसरी कि ना आप जो है मतलब काफ़ी सारी चीज़ों को जो है अवॉइड करें। फॉर एग्जांपल यूरिक एसिड वगैरह, और डाइट के अंदर आप अपना यूरिक एसिड को जस्ट मेंटेन करें। किडनी डे में असी मतलब इन लाइ मल्हाईंदा आहियूं छाकाणि त असीं माण्हुनि खे अवेयर करणु चाहियूं था। अवेयर करण जो मक़सदु इहो आहे त हू पंहिंजो ख़्यालु रखनि, किडनी जो स्पेशली ख़्यालु रखनि, छाकाणि त किडनी हिकिड़ो असांजी बॉडी जो वाइटल ऑर्गन आहे। अगर पाण असीं किडनी खे ही डैमेज करे सघंदासीं त असांजी बॉडी कम जी न रहंदी। किडनी जो है उसमें जो है सबसे पहले हम लोगों ने यूरिक एसिड टेस्ट करवाया है। जैसा कि सब जानते हैं कि यूरिक एसिड जो है अगर एग्जैक्टली 5 होगा तो आप नॉर्मल हैं, अगर 5 से ज़्यादा है तो आपका यूरिक एसिड जो है उसमें किडनी जो है वो ख़राब है। हिते अॼु किडनी डे सेलिब्रेट थी रहियो आहे, जंहिंमें असां बि पार्टिसिपेट कयो आहे ऐं जेको आहे सभु ज़ोरो शोरो सां ही किडनी डे मल्हाइनि पिया। ऐं जेको ही हिन कंट्री में या पूरी वर्ल्ड में अवेयरनेस जे लाइ ही डे मल्हायो वियो आहे।